हिते जो अमन अफगानिस्तान जे अमन सां सलाड़ियल आहे। पाक चीन दोस्ती वधीक मज़बूत थी रही आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो जी इस्लामाबाद में चीनी हम मनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। बिलावल भुट्टो चयो त चीनी परॾेही वज़ीर सां सीपेक ऐं इलाक़ाई अमन ते ॻाल्हियूं थियूं। पाकिस्तान ताइवान ऐं हांगकांग समेत अहम मामलनि ते चीन जी हिमायत जारी रखंदो। सीपेक रुगो पाकिस्तान ऐं चीन लाइ न पर आलमी सीड़पकारनि लाइ बि फ़ाइदेमंद आहे। पाकिस्तान आलमी ताक़तुनि में मुक़ाबले ऐं ब्लॉक सियासत ख़िलाफ़ आहे। चीन तरफां पाकिस्तान ऐं अफगानिस्तान खे ॻाल्हियुनि ज़रिए मसइला हल करण ते ज़ोर। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी भरपूर मदद जो बि ऐलान। चीनी परॾेही वज़ीर चिन कॉन्ग बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाड़ेसरी ॿई कंहिं बि हंधि नथा वञी सघनि। अफगानिस्तान जी पाकिस्तान सां डिघी सरहद आहे। हू सम्झनि था त पाकिस्तान ऐं अफगानिस्तान ॻाल्हियुनि ज़रिए मसइला हल करे सघनि था। उमेद त तालिबान बि पाड़ेसरी मुल्कनि जी सिक्योरिटी ख़दशनि खे संजीदगी सां वठंदा ऐं क़दम खणंदा। चीन हर मामले ते पाकिस्तान जी मदद कंदो रहंदो। उमेद आहे त पाकिस्तान जूं सियासी क़ुवतूं गॾु वेही सियासी इस्तेहकाम लाइ कोशिशूं कंदियूं। पीटीआई सरबराह इमरान ख़ान 14 मई ते चूंडूं न थियण जी सूरत में हिकु दफ़ो ॿीहर रस्तनि ते अचण जो चिताव ॾेई छॾियो। 14 मई खां अॻु हिकु हफ़्ते ताईं जलसनि जो बि ऐलान। लाहौर में रैलीअ खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त 14 मई ते चूंडूं न थियूं त अवाम रोडनि ते निकिरंदो। असेंबली टुटण जे 90 ॾींहनि बाद चूंडूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करण जी इस्तदा रद्द करे छॾी। हुकूमत अदालती सुधारनि वारी कानून ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते जवाब जमा कराईंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे। दरख़्वास्तूं इंसाफ़ जे अमल में रुकावट विझण जी कोशिश आहिनि। पार्लियामेंट जी कानून साज़ी वारे इख़्तियार खे चैलेंज नथो करे सघिजे। हुन कानून सां अदलिया जी अख़्तियारनि में घटिताई न ईंदी। दरख़्वास्त गुज़ारण जी नियत ठीकु नथी लॻे। दरख़्वास्तूं रद्द कयूं वञनि। तहरीक इंसाफ़ लाइ आलमी लाॻापनि समेत हर मामिलो रांदि जीअं आहे। पीटीआई शिंघाई सहकारी तंज़ीम जे इजलास में पाकिस्तान जी शिरकत खे बि तकरारी बणायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान न्याज़ी इक़्तिदार में रहण दौरान परॾेही पॉलिसी जी मफ़ादनि खे नुक़सानु पहुचायो। हाणे बि साॻियो ई कमु करे रहियो आहे। तोशाखाना केस में इमरान खान ऐं बुशरा बीबी जी तलबी बाबति नेब जा नोटिस गैर क़ानूनी करार। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान ऐं बुशरा बीबी जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत चयो आहे त इमरान खान ऐं बुशरा बीबी जी तलबी वारनि नोटिस जी क़ानूनी हैसियत न आहे। नेब नोटिस खां पहिरीं क़ानूनी घुरिजूं पूरियूं करे। सखर में IBA यूनिवर्सिटी जो सालियानो कॉन्वोकेशन। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह 546 ग्रेजुएट्स खे डिग्रियूं सर्टिफिकेट ऐं मेडल्स ॾिना। मुराद अली शाह IBA जे शहीद प्रोफेसर अजमल सावंत खे सिविल एवार्ड लाइ नामज़द करण जो ऐलान कंदे चयो आहे त अजमल सावंत जो क़त्ल जहालत आहे। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾियारे वेंदी।
आदमशुमारी में कंहिंजी मर्ज़ीअ जा नतीजा क़बूल न आहिनि। सिंध जे वहदत ते को ठाह न थींदो। जाली आदमशुमारी जे नाले ते सिंध ख़िलाफ़ थींदड़ ख़ौफ़नाक साज़िश बंदि कई वञे। एसयूपी सदर सैयद ज़ैन शाह जूं कराचीअ में ॻाल्हियूं। सैयद ज़ैन शाह चयो त कुझु पार्टियूं आदमशुमारी खे तासुब जे वर चाढ़े लसानियत खे हवा ॾियनि पियूं। शुमारियात खाते ते दॿाउ विझी अंग अखर तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। को बि हक़ खसण जी कोशिश कंदो त आइन ऐं क़ानून जे दायरे में रही वठंदासीं। सिंध जे खोरा खाते ऐं फ्लोर मिल्स एसोसिएशन में ॻाल्हियूं कामयाब। 15 मई ते कणिक जी चुरपुर तां पाबंदी ख़त्म करण जो लिखत में मुआदो। फ्लोर मिल्स एसोसिएशन हड़ताल ख़त्म करे छॾी। खोरा खाते जे डायरेक्टर इमदाद शाह ऐं फ्लोर मिल्स एसोसिएशन में ॻाल्हियुनि बाद लिखत में मुआदो कयो वियो। इमदाद शाह चयो त फ्लोर मिल्स खे सूमर खां कणिक जूं 5 लख बोरियूं ॾिनियूं वेंदियूं। आवाम खे सस्तो अटो ॾियण लाइ सिंध हुकूमत सब्सिडी ॾिए पई। 15 मई खां कणिक जी चुरपुर तां पाबंदी हटाए समूरियूं चेक पोस्टूं ख़त्म करे छॾींदासीं। फ्लोर मिल्स एसोसिएशन जे अॻुवाननि जो चवणु हो त कणिक जी चुरपुर तां पाबंदी ख़त्म थियण सां अटो वधीक सस्तो थींदो। बलोचिस्तान में इंतहाई घुर्बल दहशतगर्द मारिजी वियो। भत्ते ऐं भुंग जे रक़म तां बलोच लिबरेशन फ्रंट मोहम्मद आसा उर्फ मुल्ला इब्राहिम जे 2 ग्रुपनि में जहिड़े दौरान फायरिंग में दहशतगर्द मोहम्मद आसा मारिजी वियो। संदसि सिर ते 40 लख रुपया इनाम रखियल हो। दहशतगर्द तरक़ियाती मनसूबनि ते कमु कंदड़ पोरितुनि जे क़त्ल ऐं फोर्सिस ते हमलनि में मुलविस हो। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो पाकिस्तान हज कोटा सऊदी अरब खे वापसि करे छॾियो। मज़हबी मामलनि जे ज़रियनि मूजिबि सरकारी स्कीम तहत घटि दरख़्वास्तूं वसूल थियण सबबि हज कोटा सऊदी अरब खे वापसि करणी पई। महांगाई ऐं डॉलर जी भेट में रुपए जी क़दुर में घटिताई सबबि हज लाइ घटि दरख़्वास्तूं वसूल थियूं। बरतानवी बादशाह चार्ल्स की ताजपोशी। वेस्ट मिनिस्टर एबी में शाही तकरीब दौरान आर्च बिशप चार्ल्स के किंग एडवर्ड ताज पर आयो। किंग चार्ल्स हलफनामे ते सयूं भी कयूं। संदसि घरवारी कमिला पार्कर के भी राणीअ जो ताज पारायो वियो। तकरीब में प्रिंस हैरी ऐं विलियम समेत शाही खानदान जा मेंबर शरीक। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं अमरीकी सदर जो बाइडन मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि समेत 2200 खां वधीक शख़्सियतुनि जी भी शिरकत। बादशाह चार्ल्स बकिंघम पैलेस पहुची बालकोनीअ मां आवाम खे हथ लोॾे जवाब ॾिनो ऐं फ्लाई पास्ट जो मुआइनो भी कयो। लंडन जे रोड रस्तनि ते लॻल स्क्रीन्स ते हज़ारे माण्हुनि ताजपोशी ॾिठी। ताजपोशी जूं तकरीबूं सुभाणे भी जारी रहंदियूं। मिस यूनिवर्सिटी फाइनलिस्ट ऐं ऑस्ट्रेलियाई फैशन मॉडल सीना वेर घोड़े सवारीअ दौरान हादसे में हयाती विञाई वेठी।
परॾेही मीडिया मूजिब 23 वरनि जी सीना वेयर विंडसर पोलो ग्राउंड में घोड़े सवारी करे रही हुई, जंहिं दौरान संदसि घोड़ो किरी पियो। ऑस्ट्रेलियन मॉडल खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम ॾेई छॾियो।